हिन सूरत जे अंदरि क़यामत जे हौलनाक जो ज़िक्र आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू तो करे अल्लाह जे नाले सां जेको महिरबान निहायत रहम वारो आहे। इज़ा वक़अतिल वाक़िआ, जॾहिं वाक़ियो थींदी क़यामत, लैस लिवक़अतिहा काज़िबा, न आहे मंझि वाक़ियो थियण उनजो को कूड़। ज़रूर उहा क़यामत हिकिड़े ॾींहुं थींदी। ख़ाफ़िलतुर राफ़िआ, को शख़्स वसंदड़ हेठां कंदड़ आहे। इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जा, मथां कंदड़। जॾहिं छिकी वेंदी ज़मीन छिकण। इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जा, जॾहिं छिकी वेंदी ज़मीन छिकण। वबुस्सतिल जिबालु बस्सा, ऐं उॾामंदा जबल उॾामण। फकानत हबाअम मुंबस्सा, पोइ थींदा ॿई पखिड़ंदड़। इहे जबल ईअं उॾरंदा जीअं कपह जी दज़ उॾरंदी आहे। वकुंतुम अज़वाजन सलासा, ऐं हूंदा माण्हू मिड़ई टे क़िस्म। फअस्हाबुल मैमनति मा अस्हाबुल मैमना, पोइ साहिब सॼे हथ जा घणो भला आहिनि, ऐं साहिब खॿे हथ जा घणो ख़राब आहिनि। वअस्हाबुल मशअमति मा अस्हाबुल मशअमा, ऐं थिया अॻे थींदड़ उहे वेझा हूंदा ख़ुदा खे मंझि जन्नत जे नेमतुनि जे। वस्साबिक़ून अस्साबिक़ून, नेमत जमात पहिरीं जी। उलाइकल मुक़र्रबून, उहे वेझा हूंदा फी जन्नात नईम, ही थोरा। सुल्लतुम मिनल अव्वलीन, मज़े में हूंदा। वक़लीलुम मिनल आख़िरीन, हूंदा मथे नूर बख़्त जे। अला सुरुरिन मौज़ूना, उहे मथे थंभनि ते हूंदा जेके नूरानी मेंबर हूंदा। मुत्तक़ीन अलैहा मुतक़ाबिलीन, तकिया कंदा उन ते हिकिड़ा ॿियनि जे साम्हूं फिरंदा। टेक ॾेई करे पलंगनि ते वेठा हूंदा। यतूफ़ु अलैहिम विल्दानुम मुख़ल्लदून, फिरंदा उन्हनि ते छोकिरा जे ग़ुलाम हूंदा साण खूज़नि जे प्यालनि जे। जीअं दुनिया जे अंदरि नौकर चाकर हूंदा आहिनि, पोइ चाकर बबुलनि ते वॾेरा वेठा हूंदा आहिनि, उनजे आॾो पाणी वग़ैरह शरबत उहे नौकर चाकर फेराईंदा आहिनि। अहिड़े नमूने सां जन्नत जे अंदरि मोमिननि जे आॾो उते ग़िलमान ख़िदमत जे लाइ हूंदा। उहे न शराबनि तहूरा जा, माखीअ जा, पाणीअ जा ख़ालिस जा, खीर जा प्याला पिया फेराईंदा। बेअक्वाबि वबारिक़ वकअसिन मिन मईन, शराब जे प्यालनि में न मथे जो सूर थींदो उन शराब खां। ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून, न बेहोश थींदा। दुनिया जो शराब इंसान खे अकुल खे ख़राब कंदो आहे, काई ख़बर न पवंदी आहे। पर जेको जन्नत में शराब हूंदो उहो इन दुनिया वारे शराब न हूंदो, उहो पाक हूंदो। इन जे करे हिन शराब जी हुरमत क़ुर पाक जे अंदरि आई त इन जे वेझा न वञो, इहो शैतानी अमल आहे। ऐं जेको हमेशह शराब जो आदी आहे उनजे लाइ चए थो त उहो जन्नत में दाख़िल न थींदो। जे हिकु दफ़ो शराब पीतो उनखे हद लॻी, वरी ॿीहर पीते, टीहर पीते, वरी उनखे सज़ा लॻी। ऐं जेकॾहिं नथो मिले चोथों दफ़ो पीतो थिए, पोइ अहिड़े माण्हूअ खे क़तल कयो वेंदो जो एॾी हराम कयल शइ खां नथो मुड़े।
پر جنت میں شرابن طہورا ہوں پاک ہوں ان سان متے مسور پوندو ان بے ہوشی تھی تھی وفاقیت مما یتخیرون میوا جیکی پسند کندا اوے جنت میں پیا کھائندا ولحم طیر مما یشتهون ای گوشت پکھن جا جن جی خواہش کندا فطرن جی خواہش کندا آڑن جی خواہش کندا جیتے بھی پکھی اللہ پاک حلال پیدا کرو فرمایا ہے ان دنیا کے اندر تو ہوئے مشابہ مثل ہیں اصل مزو اصل تو ہوئے جنت جا پکھی بننا وحور العین اے حور وڈن اکھن واریوں کامثال اللؤلؤ المكنون یہ ہوں مثل موتن خزانہ رکھے لگے یہ موتی سنبھالے کرے رکھبا ہے قسمت دا ان کے کڈی کرے جس کو ہے یہ جنت کے اندر روحاں مومنن جے لائے ٹکل رکھلا ہے موتن جے مثل اللہ پاک ذکر کرو فرمائے جزاء بما كانوا يعملون ثواب دین خدا سان عملن موشارن جے چنگن کمن کرن جے کرے اللہ پاک یہ نعمتوں مومنن کی جنت متا فرمائی دو اے مومنان لا يسمعون فيها لغوا ولا تأثيما نبدندا جنت میں کوڑ نہ بشر و کلام گناہ جائے جنت میں بکواس نہ ہوتی مگر الا قیلا سلام سلاما مگر چوندا سلام سلام اکڑا جنتی بیل وٹا گزر بنا چلا السلام علیکم وری ہوئے تختن سے ان جا آٹومیٹک ہوگا بس بٹن ہندا ہوئے ہلی پوندا جے جاتے گھرندا ان جاتے بیہندا یہ مومنن کے السلام علیکم چوندا ویندا گمندا کرندا ویندا وہ جے مسلمان اللہ رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جیسے طریقے میں مطابق زندگی گزاری تو آخرت میں اللہ پاک انہوں مومنان جلائے مومنان جلائے یہ جنت میں انعام رکھن فرمایا ہے دعائے اللہ پاک سوائے تاکہ پنج وقت نماز پڑھنے کی توفیق عطا فرمائے اے قرآن پاک کے تلاوت کرنے کی توفیق عطا فرمائے اے مغرب کا بعد میں روزانہ سورت واقعہ کی رب سے تلاوت کرنے کی توفیق عطا فرمائے تاں تجھے کو تلاوت کندو رہو اللہ سے ان کے دنیا میں پریشان کا محفوظ رکھن فرمائی دو دعا اللہ سے مکے بھی تواں کے بھی جمی مسلمانن کے عمل کرنے کی توفیق عطا فرمائے وآخر دعوانا الحمدللہ رب العالمین.